अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं तव्हांजो ज़ुबैर जाफ़राणी। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़ुबैर जाफ़राणी जे नाले सां उनखे सब्सक्राइब कंदे पंहिंजे दोस्तनि ते वंड करियो त जीअं सिंध जे तमामु नामवर शाइरनि जी शाइरी तव्हां ताईं पहुची सघे। नाज़रीन, गुज़िरियल वीडियो जे अंदरि मूं तव्हांखे मौली हाजी अहमद मल्ला जो हिकु शाहकार गज़ल पोपटी जे उनवान सां तव्हांखे ॿुधायो हुयो ऐं तव्हां दोस्तनि जी तमामु घणा कुर्ब ऐं मुहबतूं आहिनि जिन उनखे पंहिंजे हीअं में हंडियो ऐं तमामु घणनि दोस्तनि उनखे ॿुधो ऐं मूंखे जेको इंडिया कच्छ मां हिकिड़ी फरमाइश आई, हिकिड़ो दोस्त समूह साहिबु हो जंहिंजो कमेंट्स हो त मौलवी साहिबु जेको गज़ल हुजे जेको असांखे तव्हां ॿुधाइजो। त मौलवी साहिबु जो हिकिड़ो गज़ल आहे त उहो तव्हांखे ॿुधायां थो। मौलवी साहिबु चए थो, गुल बदन मुंहिंजे बदन ते बाह भड़काईंदो वत, गुल बदन मुंहिंजे बदन ते बाह भड़काईंदो वत, कर भञी कानी कजल सां कान कड़काईंदो वत। गुल बदन मुंहिंजे बदन ते बाह भड़काईंदो वत, कर भञी कानी कजल सां कान कड़काईंदो वत। कंहिं गॾा गाबे हथां गुल बाग बेलाए बि केरु, हे हरण अखियूं हीअं में वेर वड़काईंदो वत। बाल कहिड़ो कन भला जिन जा भरूं भालनि मिसाल, बाल कहिड़ो कन भला जिन जा भरूं भालनि मिसाल, दाद कोन्हे धां जो बड़ बड़ ते बड़काईंदो वत। मौलवी साहिबु चए थो, दिल बि हिकु दिलबर बि हिकु, दिल बि हिकु दिलबर बि हिकु, दिलबर घणा दिल ॾह कणा, दिल बि हिकु दिलबर बि हिकु, दिलबर घणा दिल ॾह कणा, तूं अखियूं फाड़े न फाड़े रीत फड़काईंदो वत। हे अणियूं अखियुनि त अहमद धक अंदर मां आर पार, हे अणियूं अखियुनि त अहमद धक अंदर मां आर पार, पाण खे थोरी देर सां कीन थड़काईंदो वत। गुल बदन मुंहिंजे बदन ते बाह भड़काईंदो वत, कर भञी कानी कजल सां कान कड़काईंदो वत। तव्हांजी वॾी महिरबानी।